जी वतन जे मथा वतन माना सिंध और कंहिं बि वतन जी ॻाल्हि नथो कयां ज़हन नशीन करे छॾ वतन माना सिंध सिंध जे मथा जेका धारी आबादकारी जी यलगार आहे मज़हबी इंसाफ़ पसंदी जी यलगार आहे इन सां केरु विढ़ंदो इनखे केरु मुंहुं ॾींदो बदनसीब उन उहे क़ौमूं जिन क़ौमुनि वटि न को फ़िक्र आहे न को आजपे ऐं ख़ुशहाली जे लाइ त कंहिं वॾे जे तरफ़ां ॾसियल वाट आहे असीं त ख़ुशनसीब आहियूं असां वटि फ़िक्र लतीफ़ जो आहे लतीफ़ ख़ुशहाल सिंध जो हिन घड़ीअ में जेका ग़ुलाम सिंध आहे उन ग़ुलाम सिंध खे आजबे जी तरफ़ वठी वेंदड़ लतीफ़ जो फ़िक्र दरअसल सिंध जो कॉन्स्टिट्यूशन आहे जेकॾहिं असां लतीफ़ खे उन रीत सम्झूं असीं ख़ुशनसीब आहियूं असां वटि रह करे सिंध मुफ़क्किर आज़म साईं जीएम साहिब जो माण्हू आहे जे असांखे इहो बि सम्झायो त लतीफ़ पीर कोन्हे लतीफ़ मुर्शिद कोन्हे लतीफ़ ॿार ॾींदड़ तो पीर कोन्हे मुर्शिद कोन्हे पर लतीफ़ रहबर आहे जंहिं वटि खावड़ी किरदार बि आहिनि जेको इनकलाब जी राह बि ॾसे थो जेको इनकलाब जी राह में खटिजी पवण खां वधीक हौसला थो ॾे त घणी गमियूं उथियासि भूंडा खोड़े भूं माए मुरादूं खुनियूं केचा ओरे मूं मादर मथां मूं कांग लहंदा केच जा अहिड़ो फ़िक्र जॾहिं असां वटि मौजूदु आहे त असीं मायूस न आहियूं हा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर आहे त मुंतशिर आहिनि उन मुंतशिरी खे सिर्फ़ु तव्हां ऐं असां ख़तमु करे सघूं था ॿियो को बि न आहे